अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आवां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, पाकिस्तान जे लाइ हिकिड़ी ॿी सुठी ख़बर आहे। अमेरिका जेको 10 मई वारो हुयो ऐं जेको पाक इंडिया आर्मी कॉन्फ्लिक्ट हुयो उन में मुल्क फ़तेहाब थियण खां पोइ हिकु भेरो ॿीहर पाकिस्तानी क़ौम जे लाइ दुनिया में ख़ुशी जी ख़बर आहे त जेको रॉयल इंटरनेशनल शो हुयो उन में पाकिस्तान एयरफोर्स जा जहाज़ जंहिंमें J-17 थंडर ऐं 130 इन ॿिन्ही मोरका मारिया आहिनि ऐं उन्हनि 2 ट्रॉफियूं खटियूं आहिनि ऐं दुनिया में उन्हनि जी वाह वाह थी वई आहे ऐं इन एयरफोर्स जे जहाज़नि जी दुनिया तारीफ़ करण ते मजबूर आहे। ॿिए तरफ़ नायब वज़ीर आज़म इसहाक डार अमेरिका पहुतो आहे ऐं हिकिड़ो डिघो दौरो आहे हुनजो। उन में हू अक़वाम मुतहिदा में यानी गॾियल क़ौमुनि में जेके बि इजलास आहिनि हिन ख़िते जी मुनासिबत सां उनजी हू सदारत बि कंदो। ॿियो अहम इहो त जेको बरियासती हल बाबति जेका कॉन्फ्रेंस कोठाई आहे सऊदी ऐं फ्रांस गॾियल जॉइंट वेंचर में उन में बि उहो पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। इन दौरे खे तमामु अहम सम्झो पियो वञे ऐं हिकु ॿी पेशरफ़्त आहे जेका अॻभराई थी आहे त दुबई मां अॻवाननि खे नेकाली खां पोइ वरी ॿीहर वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी उते अफ़गानिस्तान पहुची उते क़यादत सां ॻाल्हि ॿोल कई आहे। इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो आहे जेके बि गैर क़ानूनी अॻवानी मुल्क में तरसियल आहिनि उन्हनि जी नेकाली मुमकिन बणे वञे। बाक़ी उन इहा बि आच कई आहे अफ़गानिस्तान सरकार खे त जेके जाइज़ हूंदा सही रस्तनि सां अॻवानी ईंदा उन्हनि खे वार्म वेलकम कयो वेंदो। इहा हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे। ॿियो बलूचिस्तान में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जोड़े खे क़त्ल कयो वियो आहे ऐं क़त्ल ते जेको तमाशो कयो आहे वीडियो जारी कयो आहे इन ते दुनिया आॾो पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान जो मस्त शुदा यानी इंसानी हक़नि जी लताड़ तोड़ चहिरो साम्हूं आयो आहे जंहिं ते न सिर्फ़ु उतां जे चीफ जस्टिस बलूचिस्तान हाई कोर्ट बल्कि ख़ुदि वॾे वज़ीर बि नोटिस वरितो आहे ऐं जेके दुनिया में इंसानी हक़नि जे लाइ जवाखणींदड़ आहे उहे हिन ते तमामु घणो सोशल मीडिया ते ॻाल्हाए रहिया आहिनि। इन मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके प्रोग्राम में गॾोगॾु इंडिया जो हिकिड़ो ॿियो बदनुमा किरदारु जेको तव्हांजी ख़ासि अदालतुनि जो आहे पुलिस जो आहे या जेको सरकार जो आहे हमेशह को बि ॾोह थींदो आहे इंडिया में कहिड़े बि सूबे में थिए कहिड़े बि रियासत में थिए उनजो इल्ज़ाम बराह रास्त जेको आहे मुस्लमान ते पहिरियों त पाकिस्तान ते लॻायो वेंदो आहे पोइ वरी उते मौजूदु जेके मुस्लमान आहिनि उन्हनि ते लॻायो वेंदो आहे। 2006 में जेके बम्बई ब्लास्ट थिया ट्रेन ब्लास्ट उनमें 12 मुस्लमान खे जवाबदार तौरु हिकिड़ी ख़ासि ख़ुसूसी अदालत जेको आहे 5 ॼणनि खे मौत जी सज़ा ॿुधाई ऐं 7 खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई। 19 सालनि खां पोइ उन्हनि जी जॾहिं बेगुनाही साबित थी त उन्हनि खे जेको आहे मुंबई हाई कोर्ट बाइज़त बरी करे छॾियो आहे ऐं जेके कोर्ट जा रिमार्क्स आहिनि उन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं इन खां अलावा जेके ॿिया इशूज़ आहिनि आलमी लेवल जा या मुल्की लेवल जा उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे अॼोके हिन प्रोग्राम में। ऐं असां सां हिन प्रोग्राम में गॾु हूंदा आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार GM जमाली साहब सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। ऐं सेनेट में जेके KP में सेनेट जूं चूंडियूं थियूं आहिनि उन में जेको पहिरियों दफ़ो ब्रेक थ्रू थियो आहे त हुकूमत अपोज़िशन सां मिली वई आहे ऐं अली अमीन गंडापुर जेको पंहिंजा लफ़्ज़ बि न रखंदो ऐं कंहिं वक़्तु बि यूटर्न वठे उहो हुनजो बकुल जमाई साहब पंहिंजे प्रोग्राम में ॿुधायो त वतीरो आहे या बदतमीज़ी या यूटर्न त उहो हुननि साबित कयो आहे हिन सेनेट जे चूंड दौरान। जमाई साहब छा चवंदा? पहिरियां त जेका पाकिस्तान एयरफोर्स जी कामयाबी आहे हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त इनाम आहे पाकिस्तानी क़ौम जे लाइ फ़ख्र वचा घाट ऊचो थियल आहे क़ौम जो सॼी दुनिया में। जेको रॉयल इंटरनेशनल शो हुयो एयर शो उन में जेको F-17 ऐं 130 थंडर्स जेके आहिनि इहे सोभारा थिया आहिनि। छा चवंदा हिन ते? ॾिसो सरकी साहब इहा मां सम्झां थो त सॼी पाकिस्तानी क़ौम जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे जो असांजी एयरफोर्स दुनिया में नंबर 1 चवराए रही आहे ऐं दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क के असांखे फ़िज़ाई बादशाह करार ॾेई रहिया आहिनि तमामु मुख़्तलिफ़ अलक़ाब ॾिना पिया वञनि पाकिस्तानी एयरफोर्स खे। ऐं हींअर जेको रॉयल एयरफोर्स टेटो शो थियो आहे इन में जेकी 137C जहाज़ जी बनावट हुई जंहिंमें शाइन ठहियल हो ऐं उनजो जेको अंदाज़ हो ऐं जेके उन में टेटूस ठहियल हुआ उहे दुनिया में जेको आहे उहे मुतवजा थिया उतां जे अवाम जी भरपूर नुमाइंदगी जे करे जेको अवाम हो उन्हनि जूं नज़रूं जेको आहे सिर्फ़ु पाकिस्तान जे इन 2 जहाज़नि ते ई। हालांकि उन ॾिसो न इन एयर शो में
दुनिया जा जेके टॉप यानी कि जेके जहाज़ ठाहींदड़ मुल्क आहिनि बशमूल फ्रांस जे, उहे पिण शामिल हुआ। पर उन जे बावजूद बि जेकी अहमियत मिली आहे सॼी दुनिया में, चाहे उहा मीडिया हुजे, सोशल मीडिया हुजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे, हर जॻह ते तव्हांखे नज़र आयो त C-130 जंहिं ते टेटूस ठहियलु हुआ उहो निगाह मर्कज़ हो। अहिड़े तरीक़े सां JF-17 थंडर जेको ब्लॉक 3 आहे, जंहिं राफेल जेके फ्रांस जा हुआ 6 किराया हुआ, उन जी जेका उहो दहशत जी हिकिड़ी अलामत बणियल आहे, उन जेके करतब ॾेखारिया फ़िज़ा में, त उन बि माण्हुनि जो खे जा जेके पाण ॾे जेके आहिनि उहे मुतवजा रखी, ऐं इन ई करे इहो पाकिस्तान 2 ट्रॉफियूं हासिलु कयूं, JF-17 थंडर ब्लॉक 3 बि ऐं 130C जेको टेटोस में हुयो। त हाणे तव्हां ऐं ॿियो इन में सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं ई भारत खे इहा ख़बर पई त पाकिस्तानी फ़िज़ाइया जा जहाज़ जेके आहिनि उहे इन एयर शो में हिसो वठी रहिया आहिनि, न हिसो वठी रहिया आहिनि, त हुननि पंहिंजा जहाज़ मोकिलिया ई कान, छो जो हुननि जी जेकी एयरफोर्स जी जेकी कमज़ोरियूं, कोताहियूं ऐं मामला हुया, ऐं शायदि हुननि वटि जहाज़नि जी किलत बि थी वई हूंदी, उन चकर में हुन इन एॾे वॾे शो खां ई माज़रत करे छॾी ऐं इन शो में ई कान आयो। त बहरहाल पाकिस्तान खे अलाह ताला जी महिरबानी सां हर महाज़ ते फ़तह मिली रही आहे, कामयाबी मिली रही आहे, ऐं हीउ जेको शो जंहिंमें ज़ाहिर जेके दुनिया जा टॉप मुल्क आहिनि जेके इन एयर शो में हिसो वठंदा आहिनि, बशमूल अमरीका, बरतानिया, फ्रांस, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, जेके बि मुल्क उन में हिसो वठंदा आहिनि, उन्हनि में पाकिस्तान खे इहे 2 ट्रॉफियूं मिलणु पाकिस्तानी क़ौम जे लाइ एज़ाज़ आहे। भारत जी रिसेंट कैनेडा में G7 जेको समिट थियो, उन में बि भारत जी अदम मौजूदगी हुई, उनखे न छॾियो वियो, न दावत ॾिनी वई। गॾोगॾु हिन इंटरनेशनल इवेंट में जिते एक्सपेक्ट कयो पियो हुयो, जीअं तव्हां चओ त भारत इनकार कयो या अचण खां अज़र ॼाणायो या को सबबु ॼाणायो, सम्झो था त आलमी लेवल ते हाणे पाकिस्तान जी पोज़ीशन मज़बूत पई थिए, ऐं भारत खे 10 मई खां पोइ जी शिकस्त खां पोइ ऑनवर्ड आलमी लेवल ते उहो यूनाइटेड नेशंस जो प्लेटफॉर्म हुजे, उहो सफ़ारती वफ़द हुजे पाकिस्तान जो जेको अमेरिका जो दौरो पियो करे, उहे लंडन जा इंटरनेशनल शोज़ हुजनि, सम्झो था त डीमोरलाइज़ थींदो पियो वञे भारत पाकिस्तान खां शिकस्त खाइण खां पोइ। सरकी साहब ॾिसो, J7 मुल्कनि जो जेको इजलास हो, उन में नरेंद्र मोदी खे घुरायो वियो आख़िरी वक़्तनि में, शुरू में उनखे इनवाइट कान कयो वियो, पर उन जी मां सम्झां थो त उन जो उन तक़रीब में वञण बि उन जी बेइज़ती जो बाहिस बणियो, छो जो जेको G7 मुल्कनि जे जेको जॾहिं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सदर ऐं ऑब्ज़र्वर ईंदा आहिनि, त उन्हनि जो गॾिजी हिकिड़ो फ़ोटो सेशन थींदो आहे, जंहिंमें इहो इम्प्रेशन ईंदो आहे त हीउ J7 मुल्क जो इजलास आहे, पर हिन में ऑब्ज़र्वर जे तौर ते फलाणो फलाणो मुल्क मौजूदु आहे, ऐं भारत उन में एज़ ऑब्ज़र्वर ई हो। पर जेको उहो ग्रुप फ़ोटो हूंदो आहे J7 मुल्कनि जो, उन ग्रुप फ़ोटो में मोदी तव्हांखे नज़र न आयो, ऐं इनफैक्ट उन इजलास खां पोइ अमरीकी सदर बि उनखे टाइम कान ॾिनो, ऐं उहो फ़ौरन फ्लाए करे वियो हो अमेरिका, छो जो उनखे जेको आहे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ात करणी हुई, ऐं उनखे उन ज़ोराणो बि ॾिनल हुयो। त उहा वञण जे बावजूदि बि जेको आहे उनजी तमामु घणी मां सम्झां थो त इहा इनखे इंसल्ट चइजे त हिकिड़े माण्हू खे उन्हनि मधु बि कयो आख़िरी वक़्त में, ऐं हू वियो बि, पर उनजी उहा बेइज़ती थी। ॿियो जेको तव्हां ॻाल्हि कई एयर शो वारी, त ॾिसो इहा अलाह जी महिरबानी आहे पाकिस्तान ते, त हर महाज़ ते, चाहे सफ़ारती महाज़ हो, दिफ़ाई महाज़ हो, हींअर एयर शो जो महाज़ थियो आहे, हर महाज़ ते अलाह ताला पाकिस्तान खे फ़तह नसीब करे रहियो आहे, ऐं पाकिस्तान जी इज़त में रोज़ बरोज़ इज़ाफ़ो थी रहियो आहे, छो जो माज़ी में भारत जो जेको कूड़ो प्रोपेगेंडा हुयो थ्रू मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, उहो दुनिया खे इहो बावर कराइण जी कोशिशि कंदो हुयो त पाकिस्तान में दहशतगर्दी जेको आहे हिकु वॾो मसइलो आहे, ऐं पाकिस्तान पाण दहशतगर्दी कराईंदड़ मुल्क आहे। पर वक़्तु साबित कयो ऐं हाणे तारीख़ इहो ॿुधाए रही आहे त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में भारत दहशतगर्द तौर ते सुञाणप उनजी थी आहे, ऐं पाकिस्तान खे दुनिया में हिकु पुरअमन ऐं अमन जो अलम बरदार रहण जी हैसियत ऐं उन नज़र सां ॾिठो पियो वञे, त जीअं मूं चयो त हर मास ते पाकिस्तान खे अलाह ताला कामयाबी ॾेई रहियो आहे। ऐं हीउ जेको हींअर एयर शो थियो आहे, इन में जेको असांजो 130C टेटो जेके उन ते ठहियलु आहे, जेकॾहिं उनखे कोई बि दुनिया में इंसानु ॾिसे थो त उन में हिकिड़ी तव्हांखे अजब हिकिड़ी बनावट नज़र थी अचे।
ऐं इन शो जो मक़सदु इहो हूंदो आहे त ख़ूबसूरत तरीन जैन टेटोस ठहियल हूंदा, जेको बि दुनिया जो तरीक़ेकार आहे उनखे इहो ट्रॉफ़ी मिलंदी आहे, अवॉर्ड मिलंदो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह ॿिन्ही महाज़नि ते यानी कि ॿिन्ही जहाज़नि खे असांजे टॉप टेन जेकी ट्रॉफ़ी हूंदी आहे उतां जी उहा असांखे नसीब थी आहे। त इन में पूरी पाकिस्तानी क़ौम खे अलाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे त हर मास ते अलाह ताला असांखे स्लोली ज़रूरु आहे, पर चवंदा आहिनि अलाह वटि देरि आहे पर अंधेर न आहे। त हिन वक़्तु पाकिस्तान सां बि इहो ई थी रहियो आहे त जेतिरा बि गुज़िरियल 70 सालनि में असांखे मुख़्तलिफ़ दुश्मन मुल्कनि नुक़सानु पहुचाइण जूं कोशिशूं कयूं, तकलीफ़ पाकिस्तान खे पहुचाइण जी कोशिशि कई, पर अलाह ताला जी महिरबानी सां हाणे असां उन मरहलनि मां निकिरी करे कामयाबी ॾांहुं गामज़न आहियूं ऐं हर मास ते फ़तेहयाब थी पंहिंजो पाण खे पाकिस्तान जी चवंदा न फ़ख्रिया तौर ते तव्हां चई सघो था हाणे त असां पाकिस्तानी आहियूं। न त पहिरियों तव्हां ॾिसणो हूंदो त पाकिस्तानी पासपोर्ट खे बि एॾी अहमियत कान ॾिनी वई हूंदी, जेके पाकिस्तान जा माण्हू हितां ॿियनि मुल्कनि में वेंदा उन्हनि जी खे बि उहा रिस्पेक्ट न ॾिनी वेंदी। पर 10 मई खां पोइ सॼी दुनिया जो माहौल तब्दील थी चुको आहे ऐं हाणे पाकिस्तान लाइ हर मुल्क कोशिशि करे रहियो आहे त या उनजा उहिदेदार असां वटि अचनि या असां जेको आहे पाकिस्तान वञूं। त इहो इन में त बरक़त नफ़िल पढ़णु घुरिजे पूरी क़ौम खे ऐं अलाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे। जमाई साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त दुनिया जा ताक़तवर तरीन मुल्क या ख़्वाहिश रखनि पिया त पाकिस्तान सां बॉन्ड स्ट्रॉन्ग थिए ऐं सफ़ारती लाॻापा मज़बूत खां मज़बूत तरीन थींदा आहिनि। इन जो असां झलकियूं बि ॾिसूं पिया, इन जो अक्स बि नज़र अचे पियो इंटरनेशनल मीडिया ते। त इन ई सिलसिले जी कड़ी हिकिड़ी इहा बि आहे त नायब वज़ीर आज़म याने परॾेही वज़ीर जेको आहे इसहाक़ डार, उहो अमरीकी दौरे ते पहुतो आहे। तक़रीबन 8 ॾींहंनि जो दौरो ॿुधाए वञे, उन में ही जेको गॾियल क़ौमनि जा जेके इजलास आहिनि उनजी बि सदारत कंदो। ॿियो हिकिड़ो अहम जेका कॉन्फ्रेंस आहे उहा बरियासती हल तरफ़ जेका हिकिड़ी कोशिशि आहे, इनिशिएटिव आहे। ऐं पहिरियों भेरो जेको आहे सऊदी अरब ऐं फ्रांस गॾियल मेज़बानी कनि पिया उन कॉन्फ्रेंस जी, ऐं 2 ॾींहंनि वारी इहा कॉन्फ्रेंस आहे। उन में इसहाक़ डार पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो ऐं ही मसरूफ़ तरीन दौरो हूंदो नायब वज़ीर आज़म जो। छा था सम्झो बिलावल भुट्टो खां पोइ ही अहम दौरो सम्झो पियो वञे ऐं पाकिस्तान जीअं त दुनिया जे वॾनि मुल्कनि सां हाणे कुलो कुले मिलाए बीठो आहे, छाकाणि त हिन सॼे कॉन्टिनेंट जो जेको चैंपियन आहे हिन वक़्तु उहो पाकिस्तान ई आहे ऐं दुनिया बि उहो सम्झी चुकी आहे त पाकिस्तान खे माइनस नथो करे सघिजे, उन्हनि खे ऑन बोर्ड रखी सघिजे थो। त हीअ जेका कॉन्फ्रेंस आहे सम्झो था सऊदी ऐं फ्रांस जे जॉइंट वेंचर में जेका होस्ट कई वञे ऐं जेको बरियासती हल आहे उन ते को ब्रेक थ्रू नज़र अचे पियो तव्हांखे? सरकी साहब, पाकिस्तान जी अहमियत हिन ख़िते में माज़ी जे मुक़ाबले में तमामु वधी चुकी आहे ऐं न सिर्फ़ु असांजा मुस्लमान मुल्क बल्कि जेके बि हिन ख़िते में गैर मुस्लिम मुल्क बि आहिनि ऐं न सिर्फ़ु हिन ख़िते में बल्कि पूरी दुनिया में जेके मुल्क आहिनि उन्हनि खे इहो अहसासु थी चुको आहे त पाकिस्तान खां बग़ैर दुनिया में जा जेके मामला आहिनि उन्हनि खे हलाइणु ॾुखियो आहे। इन हवाले सां यकीनन ॿ रियासती हल जो इहो फॉर्मूलो बुनियादी तौर ते त अमरीका ऐं क़तर जे दरमियान जेके मुज़ाकरात हुआ उन हवाले सां हुयो। हाणे उन में सऊदी अरब जेको आहे उहो एक्टिव रोल करे, छो जो अमरीका ऐं ईरान जे दरमियान जेके इख़्तिलाफ़ पैदा थिया उन खां पोइ हिनखे इहो बहितर सम्झो वियो त अमरीका जे बजाए हाणे को ॿियो मुल्क इन ट्रैकड़ी में अॻियां अचे त फ्रांस खे जेको आहे बरतानिया, फ्रांस ऐं जर्मनी इन मामले में जेके उहे अॻभरा थिया ऐं उन्हनि इहा सजेशन ॾिनी त 2 रियासती हल हुजे, यानी कि इसराइल भी पंहिंजी जॻह ते हिकु मुल्क हुजे ऐं फ़लस्तीन बि जेको आहे हिकु मुल्क। पाकिस्तान समेत कई अहिड़ा मुल्क आहिनि जिन पहिरियों खां ई फ़लस्तीन खे हिकु मुल्क तस्लीम कयल आहे। सिर्फ़ु इसराइल हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जंहिंखे काफ़ी मुल्कनि ऑलरेडी मुल्क तस्लीम न कयल आहे। हाणे जेके यूरोपी कंट्रीज़ आहिनि, अमरीका आहे, बरतानिया आहे, या इनफैक्ट जेके असांजा अरब कंट्री बि आहिनि, उन्हनि जी इहा ख़्वाहिश आहे त इहो मसइलो हमेशह लाइ जेकॾहिं ख़तमु करिणो आहे त जीअं जेके ॿिया ताक़तवर मुल्क आहिनि उन्हनि वरी फ़लस्तीन खे तस्लीम न आहे कयल। अहिड़े तरीक़े सां इहो मसइलो दुनिया में बदस्तूर बाक़ी आहे। त इनखे आख़िरी अंजाम ताईं पहुचाइण लाइ ख़ासि तौर ते क़तर ऐं सऊदी अरब हिन वक़्तु कोशिशि करे रहियो हो त इन मामले खे हमेशह लाइ दफ़न कजे त जीअं जेको उते ज़ुल्म बरबरीत थी रही आहे उनखे ख़तमु करे सघिजे ऐं ॿिन्ही खे जेको आहे अलॻि अलॻि मुल्क जे तौर ते, छो जो हींअर बि कुझु मुल्कनि खे कुझु मुल्कनि खे तस्लीम कयल आहे, पर इहो सॼी दुनिया जे प्लेटफॉर्म तां थिए त जीअं उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजी आइडेंटिटी हुजे, शनाख़्त हुजे।
छो जो असां यानी कि पाकिस्तान जॾहिं कायदे मोहम्मद अली जिन्ना जेको आहे उहो ऐलान करे छॾियो हुयो त फ़लस्तीन खे त असां तस्लीम कयूं था, पर इसराइल खे असां तस्लीम न कंदासीं छो जो उहो क़ाबिज़ आहे। ज़ाहिर आहे उहो मुल्क त न हो न, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो उहो इसराइल मुल्क बणिजी वियो आहे बदकिस्मती सां, जेके उते किराए ते हिकिड़ी आबादकारी जॾहिं हिटलर यहूदियुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खयूं त उन्हनि वटि जॻह न हुई ऐं चयो हुयो त जेको आहे मां 10% खे ज़िंदा न करे छॾे रहियो आहियां त जीअं आईंदा नस्लूं जेके हींअर त मूंखे ज़ालिम थियूं सम्झनि त मां हिननि खे क़तलु कयो आहे, पर ईंदड़ नस्लनि खे ख़बर पवंदी त हिननि जो जेको अज़ाइम हूंदा हुआ छा हूंदा हुआ, उहे अॼु सॼी दुनिया ॾिसी बि रही आहे। त अहिड़े तरीक़े सां हाणे हीउ जेको फार्मूलो हले थो, जेसिताईं पाकिस्तान जी ॻाल्हि आहे मां सम्झां थो त पाकिस्तान लाइ तमामु ॾुखियो मरहलो हूंदो जो हू इसराइल खे तस्लीम करे सघे, छो जो इन में पाकिस्तानी क़ौम जा सेंटिमेंट बि इन्वॉल्व आहिनि ऐं जेकी हिन वक़्त ताईं ज़ुल्म बरबरीत इसराइल करे चुको आहे, उन खां पोइ नफ़रत जेकी अवाम में आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान जे अवाम में, सॼी दुनिया जे अवाम में नफ़रत पैदा थी चुकी आहे। बहरहाल कुझु मुल्क ताक़तवर आहिनि, उहे पंहिंजे तौर ते कोशिशि ज़रूरु करे रहिया आहिनि, पर ॾिसूं था त इन जो हल छा थो निकिरे। ऐं पाकिस्तानी वज़ीर ख़ारजा इन सॼे मामले में जेका आहे तमामु अहमियत इन करे रखी रहियो आहे जो पाकिस्तान त वाहिद मुल्क आहे जंहिंजे पासपोर्ट ते लिखियलु आहे त इसराइल इज़ नॉट अलाउड, यानी पाकिस्तानी पासपोर्ट रखंदड़ को बि माण्हू इसराइल जो दौरो बि नथो करे सघे। ऐं जॾहिं त ॿियनि अरब कंट्री या इन्हनि में इहे मामला न आहे, बल्कि दुनिया जो को बि अहिड़ो मुल्क न आहे जंहिंजे पासपोर्ट ते ईअं लिखियलु हुजे वाहिद असां पाकिस्तान जो पासपोर्ट आहे। त हुननि जी इहा कोशिशि आहे त, पर ॾिसूं था त इन जो छा थो खड़तेल निकिरे। हा, जंग बंदी ऐं ज़ुल्म बरबरीत बंदि करणु हिकिड़ो अलॻि सुवालु आहे ऐं कंहिंखे मुल्क तस्लीम कराइणु इहो हिकिड़ो तमामु ॾुखियो मरहलो हूंदो, ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अलावा सम्झां थो। पर लेट्स सी, त ॾिसूं था त दुनिया जा जेके जमाई साहब जिन ताक़तवर मुल्कनि जो इशारो पिया ॾियो जेके इसराइल जे इन वजूद खे तस्लीम करण लाइ दुनिया ते प्रेशर विझी रहिया आहिनि, डिप्लोमेटिक जेके लॉबिंग आहे उहा करे रहिया आहिनि, त हीउ जेको ईरान खां डिफीट खाधो, इसराइल गिवअप कयो, इसराइल गोॾा खोड़िया, सम्झो था त इसराइल जी अपोज़िशन हाणे नाहे बीठी ऐं जेके ताक़तवर धुरियूं आहिनि हिन मुर्दे में जान विझण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं फ़लस्तीन जी सिंपथी ऑलरेडी वधी वई आहे सॼी दुनिया में। इवन उन ॾींहुं जेको आहे तलबेब में जेको आहे इन्हनि जो पंहिंजो वॾो हिकिड़ो क्राउड इसराइलियुनि जो निकितो जेको इन नेतन्याहू जी पॉलिसीज़ खे अपोज़ कंदे नज़र आयो ऐं वॾी कावड़ में हुयो। त सम्झो था त इसराइल जी अपोज़िशन न आहे जेका वेझे माज़ी में हुई। सरकी साहब, इसराइल में जेके कारोबारी तबिके जा यहूदी आहिनि न, उहे सिर्फ़ु इसराइल ताईं महदूद न आहिनि, उन्हनि जो तमामु वॾो असरु सूख अमेरिका, बर्तानिया, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, फ्रांस इन में मौजूदु आहे। हाणे इहे जेके मुल्क आहिनि जेके उतां जा जेके टाइकोन चइजनि बिज़नेस जा, या जेके IT जा टाइकोन चइजनि, या जेके दिफ़ाई माहिरनि जी हुकूमतनि जा साइंसदान जेके टॉप जा आहिनि, उहे अक्सरियत उन्हनि में यहूदी आहिनि, जंहिंजे करे यूरोपी मुल्क अमरीका ऐं बर्तानिया कोशिशि कंदा आहिनि त इसराइल खे सपोर्ट कजे। हिन दफ़े जेकी इसराइल बरबरीत कई आहे, ज़ुल्म कयो आहे गज़ा ऐं फ़लस्तीन जे निहते मुस्लमाननि ते, उन खां पोइ दुनिया जे हर तबिके में यानी कि बिला रंगो नसल, बिला मज़हबी तफ़रीक़, हर माण्हू इसराइल जे ख़िलाफ़ु थी चुको आहे, यानी कि उनजी बरबरीत जी आऊं ॻाल्हि करे रहियो आहियां, ज़ुल्म जी ॻाल्हि करे रहियो आहियां। पर जेके उन्हनि जी लॉबीज़ आहिनि, जेके टाइकोन्स आहिनि, उहे उन जे लाइ इन सॼी दुनिया में उन जे सॉफ्ट इमेज ते कोशिशि कंदा आहिनि ऐं उनखे स्ट्रेंथन करण लाइ पंहिंजो पैसो बि इस्तेमालु कंदा आहिनि, पंहिंजो असरु सूख बि इस्तेमालु कंदा आहिनि। त हिन वक़्त में जेको थी रहियो आहे उहो एक्ज़ेक्ट ईअं तव्हां सम्झो त साॻियो थी रहियो आहे। त उहे जेके टाइकोन्स आहिनि दुनिया में, उन्हनि जी इहा कोशिशि आहे त इसराइल खे को वधीक नुक़सानु न पहुचे। जीअं तव्हां ज़िक्र कयो त जॾहिं डिफीट थी ईरान सां जंग में, त जेके उहे टॉप यहूदी आहे जिन खे अमरीका इहो ॿुधाए छॾियो त जेकॾहिं 2-3 ॾींहं जंग तव्हां जारी रखी त पोइ इसराइल शायदि हिन सिफ़ाइ हस्ती तां मिटिजी वेंदो, त वरी उन्हनि ई ट्रैकड़ी कराए ऐं इसराइल खे हिकिड़ो सेफ पैसेज ॾेई छॾियो। ऐं पहिरियों तव्हांखे यादि हूंदो त ईरान ऐलान कयो हो त असां गज़ा जी जंग बदी ताईं असां इहो जो हाणे पंहिंजी जंग जारी रहंदी, पर उहो टेक्निकली कान थी सघियो छो जो उन में रुॻो अमरीका जो रोल कान हुयो। असां रुॻो हिकिड़े अमरीका जो चऊं त रोल हो, ईअं कान हुयो। कई अहिड़ा मुल्क आहिनि जिन जी इहा ख़्वाहिश कोशिशि हुई त इसराइल खे वधीक नुक़सानु न पहुचे।
त उन्हनि सभिनी पंहिंजा असर सूख ऐं पंहिंजी ताक़त जो इस्तेमालु करे ईरान खे खां जंगबंदी कराई। हिन वक़्तु जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उहे जेके सभु ताक़तवर आहिनि उहे उन्हनि जी कोशिशि आहे त बशमूल पाकिस्तान इसराइल खे दुनिया जो हर मुल्क तस्लीम करे छॾे। हाणे ज़ाहिर आहे जीअं मूं चयो त इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे ख़ासि तौर ते पाकिस्तान जे लाइ। बाक़ी अरब कंट्री लाइ इहो एतिरो वॾो मसइलो न आहे। जेकॾहिं तव्हां माज़ी ॾिसो त टर्की उनखे उअं ई क़बूल करे चुको आहे। ईरान यानी की जंहिंसां हुनजी जंग हुई उहो उनखे क़बूल करे चुको आहे। अहिड़े तरीक़े सां कई ॿिया असांजा अरब कतर आहे, UAE आहे, सऊदी अरब बि हिकिड़े उन में ऐलान करे चुको हुयो। उनजो सफ़ारतखानो जॾहिं पाण वटि कंहिंजो खुली वञे त ऑटोमेटिक जेको आहे मसइलो इहो ई हूंदो आहे त तव्हां उनखे तस्लीम करे छॾियो। त पर बहरहाल जेको आहे हिन वक़्तु जेको दुनिया में अफ़रा तफ़री आहे उहा इहा आहे त इसराइल खे सेफ पैसेज बि मिले, इसराइल खे तस्लीम बि कयो वञे। हीउ जेको बि हींअर तव्हांखे इंटरनेशनल महाज़ नज़र अची रहियो आहे, चाहे उहो UN जी सतह ते आहे, बरतानिया सतह ते आहे, फ्रांस करे रहियो आहे, अमेरिका करे रहियो आहे, उन्हनि सभिनी जी मुश्तरक कोशिशि इहो आहे त इसराइल खे सेफ्टी मिले। इसराइल खे में रहंदड़ जेके यहूदी आहिनि उन्हनि खे कंहिं बि नेबर कंट्री खां को ख़तरो लाइक़ु न हुजे ऐं उन जे ख़तरो लाइक़ु न हुजण जे करे उहो तहस नहस करे रहिया आहिनि आस पास जी मुस्लिम कंट्रीज़ खे, जीअं ईरान जी मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, गज़ा फ़लस्तीन जा त उहे त नहताम ज़ाहिर आहे उन्हनि ते ज़ुल्म थी वियो आहे। पर शाम तव्हांजे साम्हूं आहे, यमन तव्हांजे साम्हूं आहे, लबनान तव्हांजे साम्हूं आहे। हर जॻह ते हुननि जी इहा कोशिशि आहे त इन्हनि खे एतिरो कमज़ोर करे छॾिजे जो हीउ मुस्तक़बिल में इसराइल सां को बि महाॾो अटकाए न सघनि। हाणे जेको हीउ गेम हलियो आहे उहो गेम सिर्फ़ु इहो ई आहे त सॼी दुनिया इन ते इतफ़ाक़ करे छॾे त ठीकु आहे इसराइल हिकिड़ो अलॻि मुल्क आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको हू पंहिंजी इहा क़ुर्बानी ॾियनि, पाण खे जेके हू क़ुर्बानी सम्झी रहिया आहिनि त असां फ़लस्तीन खे बि जेको आहे हिकिड़ो मुल्क डिक्लेयर करण लाइ तयारु आहियूं। हालांकि जेकॾहिं उसूल ॾिठो वञे त फ़लस्तीन त हुयो ई न। फ़लस्तीन ते त यहूदीन यानी की जॾहिं हिटलर कारवाई कई त हू हुते जेके असां छा चइबो आहे तारकीन वतन चवंदा आहियूं, रिफ्यूजीज़ हुया न उहे, त उहो उन्हनि खे त उन्हनि इहा फ़लस्तीन जे बुज़ुर्गनि खां मां सम्झां थो त ग़लती थी जो उन वक़्त में, छो जो बहरहाल उन्हनि ते ज़ुल्म थी रहियो हिटलर, असां उनखे बि ज़ुल्म था सम्झूं त हिटलर उन्हनि जो क़त्लेआम कयो। पर उन वक़्त जा जेके फ़लस्तीन जा ऐं ख़ैर इस्लाम में बि आहे त जेकॾहिं कंहिं भले नान मज़हब तव्हांजो मज़हब वारो न आहे ऐं उन ते बि ज़ुल्म थी रहियो आहे त उन लाइ बि आवाज़ु खणो। त उन वक़्त में जेके फ़लस्तीन जा बुज़ुर्ग हूंदा उन्हनि त हिकिड़ो वॾेपन जो मुज़ाहिरो करे ऐं हिकिड़ो जेके चइबो आहे त हिननि खे स्पेस ॾिनो, पर उनजो अंजाम जेको आहे त अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो त छा थियो। हाणे दुनिया इहा कोशिशि करे रही आहे त इन मसइले खे सेटल डाउन कजे ऐं ॿिन्ही खे जेको आहे हिकिड़ो अलॻि अलॻि मुल्क करार ॾिनो वञे। पर मूंखे इन में बि डाउट आहे, ख़ासि तौर ते मां पाकिस्तान जी ॻाल्हि कंदुसि त हूअं त काफ़ी मुल्क मञी वेंदा हिन में को एतिरो वॾो मसइलो कान्हे। पाकिस्तान जे लाइ इहो फ़ैसिलो जेको आहे न तमामु ॾुखियो हूंदो ऐं जेकॾहिं का हुकूमत कंदी त उन जा रिपरकशन्स बज़ाहिर मूंखे लॻनि था त उहे तमामु ख़ौफ़नाक हूंदा। ॾिसूं था ईंदड़ वक़्त में पाकिस्तान कहिड़ो डिसीजन वठंदो, दुनिया जो उमेदूं कहिड़े मुल्क में। हिते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। जमाई साहब, अॼु बम्बई हाई कोर्ट तमामु वॾो अहम फ़ैसिलो ॾिनो आहे। 2006-07 में जेके धमाका थिया इंडिया जे मुख़्तलिफ़ बम्बई जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ ट्रेनुनि में जेके बम ब्लास्ट थिया, उन जे इल्ज़ाम हेठि ख़ासि अदालत जेका आहे उन तक़रीबन 12 मुस्लमाननि खे सज़ाऊं ॾिनियूं, जंहिंमें 5 खे उमिरि क़ैद ऐं 5 खे सज़ाए मौत ॾिनी ऐं 7 खे उमिरि क़ैद ॾिनी। हिकिड़ो जेको अपील में वियो हुयो मुलज़िम जवाबदार, उहो वफ़ात करे चुको आहे। अॼु मुंबई हाई कोर्ट उन फ़ैसिले खे कलअदम करार ॾींदे इन समूरे जवाबदारनि खे जेके 19 साल खां जेल में हुआ उन्हनि खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। ऐं अदालत जे जजनि इहो रिमार्क्स बि ॾिना आहिनि इहे त जेको गवाह हुयो उहो 4 साल ख़ामोश हुयो, उनजो किरदारु मशकूक हुयो ऐं जेका प्रोसिक्यूशन हुई उहा केस खे साबित करण में नाकाम वई आहे। कीअं पिया ॾिसो, इंडिया हमेशह इल्ज़ाम मुस्लमाननि ते लॻाईंदी आहे, ख़ासि तौर ते पाकिस्तान ते लॻाईंदी आहे, पर हीउ अॼोको बम्बई हाई कोर्ट जो फ़ैसिलो सम्झो था त ॿीहर जेका भारतीय सरकार आहे उन जे मुंहं ते चमाट आहे। सरकी साहब, इंडिया जॾहिं खां क़ाइमु थियो आहे न तॾहिं खां तव्हां इहो ॾिसो त उनजी मुनाफ़क़त, कूड़ हर मैदान में तव्हांखे नज़र ईंदो, चाहे जंग जो मैदान हुजे, मीडिया जो मैदान हुजे, अदालती कार्रवाइनि जो मैदान हुजे,
टेररिज्म जो मैदान हुजे, सरहदनि ते कशीदगी जो मैदान हुजे, हर जगह ते हमेशह इंडिया ग़लति बयानी सां कमु वरितो आहे। अहिड़े तरीक़े सां 2006 में जॾहिं इंडिया जे मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन्स ते धमाका थिया, ट्रेनुनि ते में बम धमाका थिया, हुन सिधो सो इल्ज़ाम मुस्लमाननि ते लॻाए छॾियो। 19 साल हाणे जेके माण्हू उते रहिया जेलनि में, हाणे उन्हनि जी उहा ज़िंदगी जेको आहे किथां वापसि ईंदी। तव्हां अंदाज़ो लॻायो त जीअं इसराइल बर्बरियत करे रहियो आहे गज़ा फ़लस्तीन ते, मां सम्झां थो त इंडिया बि गुज़िरियल 70 सालनि खां उते जेके मुस्लमान रहनि था, ख़ासि तौर ते इंडिया में, उहो पाकिस्तान त चलो ठीकु आहे हिकिड़ो मुल्क आहे, पंहिंजा इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि, पर जेके मुस्लमान उते रही रहिया आहिनि उन्हनि सां इन ई क़िस्म जो वहिंवार हुन कयो आहे। ऐं 19 साल खां पोइ उन्हनि जी हाई कोर्ट चए थी त उहे बेगुनाह आहिनि ऐं हुकूमत प्रोसिक्यूशन्स जेके आहिनि उहे ग़लति केस ठाहिया ऐं उन्हनि खे बाइज़त वरी करे छॾियो। हाणे इन खां इंडियन हुकूमत खां कोई पुछे त बाबा हाणे 19 साल जेके पंहिंजे ॿारनि खां अलॻि रहिया, ॿियो तव्हां इहो इल्ज़ाम मुस्लमाननि ते लॻाए करे सॼी दुनिया में जेकी मुस्लिम कम्यूनिटी जी बदनामी कई, उन्हनि जो अज़ालो कीअं थींदो? त इंडिया जी मुनाफ़क़त, इंडिया जो कूड़ हर मैदान में वाज़ह तौर ते हाणे दुनिया खे नज़र अची रहियो आहे। त मां सम्झां थो त इहो सॼी इंडियन हुकूमत लाइ सवाइ शर्मिंदगी जे हाणे का ॿी ॻाल्हि न बची आहे। त अफ़सोस जो मुक़ाम आहे, असांखे ख़ुशी न करे आहे त जेके असांजा मुस्लमान भाइर उतां जा रहाकू हुआ ऐं उन्हनि ते इहो ग़लति इल्ज़ाम लॻायो वियो, अलाह ताला उन्हनि खे सुरख़रू कयो। ऐं हाणे यकीनन जॾहिं हू पंहिंजी फैमिलियुनि सां मिलंदा त पंहिंजो हिकिड़ो जेको बि टाइमिंग कीअं पियो? बिहार में हिकु तरफ़ मोदी वॾियूं वॾियूं जेका हवाल करे रहियो आहे, पाकिस्तान खे बदनाम करे रहियो आहे, मुस्लमान जे ख़िलाफ़ जेका इंता पसंदी करे रहियो आहे, RSS जा गुंडा हिकिड़ो अलॻि नरेटिव ॾियनि पिया, उन मौक़े ते मुंबई हाई कोर्ट जो इहो फ़ैसिलो सम्झो था त मोदी जी जेका इलेक्शन मुहिम आहे उनखे कापारी धक बराबरि आहे? ॾिसो, इलेक्शन मुहिम त मोदी जी उहे बि एतिरी सोभारी साबित न थी रही आहे। जंहिं बि जॻह ते हू वञी रहियो आहे, जेकॾहिं तव्हां उतां जी आम पब्लिक जो रिस्पॉन्स ॾिसो त उहो उनखे सवाइ मोदी जी मज़म्मत जे तव्हांखे को उन जो मामलनि जो जेके इक़दामात उहो करे रहियो आहे उनजी का वाखाण कान मिलंदी पब्लिकली। बिहार जे इलेक्शन में छो जो ज़ाहिर अञा टाइम आहे, अक्टूबर में इलेक्शन आहिनि उतां जा, पर उन जे बावजूदि बि हिन स्टेज ते जेकॾहिं इहो फ़ैसिलो आहे त मां त सॼे मुस्लमाननि खे हिन जी कामयाबी चवंदुसि त जेको हिकिड़ो ज़हरीलो इल्ज़ाम ऐं हिकिड़ो घटिया इल्ज़ाम जेको आहे उन लॻाए करे बेगुनाहनि खे एतिरो अरसो जेको आहे लटकाए रखियो ऐं सज़ा आई। हाणे उमिरि क़ैद जी सज़ा बि पाण वटि हिते पाकिस्तान में त 14 साल जो तसवुरु आहे, मूंखे न आहे ख़बर त इंडिया में इन जो कानून छा चई रहियो आहे, पर जेके माण्हू 19 सालनि खां जेलनि में हुआ उन्हनि जी फैमिलियुनि जो जेको आहे खे लॉस केतिरो थियो। पूरी कम्यूनिटी, मां मुस्लिम मज़हब जी ॻाल्हि थो कयां, उन्हनि जी जेकी छो जो इस्लाम त असांखे हमेशह अमन जो दर्स ॾिनो आहे, उन जी क्रेडिबिलिटी ते केतिरो दाग़ लॻो। हाणे इन बाइज़त बरी थियण खां पोइ असांजा जेके इहे दाग़ जेके इंडिया लॻाया हुआ ऐं जेको उन ग़लति प्रोपेगेंडा कयो हो मुस्लमाननि ऐं इस्लाम जे बारे में, मां सम्झां थो घटि में घटि हाणे दुनिया उनखे ॾिसंदी त न इंडिया जी या मुनाफ़क़त हुई, उनजी हुकूमत जी मुनाफ़क़त हुई, उतां जे इदारनि जी मुनाफ़क़त हुई, उतां जे इदारनि जो कूड़ हुयो, पर ही कम्यूनिटी यानी कि मुस्लमान इस्लाम मज़हब सां तालुक़ु रखंदड़ जेके आहिनि उहे इन क़िस्म जे कंहिं दहशतगर्दी जे वाक़े में मुलविस कान आहे। त इहा असांजी फतह ऐं ॿुॾी मरण जो मुक़ाम मां उन्हनि जे लाइ जिन इहे केस ठाहिया। जमाई साहब, वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जूं कोशिशूं जारी आहिनि। असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्रामनि में बि जेके इलीगल अॻवानी पाकिस्तान में रहनि पिया, सालनि खां रहनि पिया, लखनि जी तादाद में रहनि पिया, हिन दफ़े सरकार ख़ासि तौर ते वफ़ाक़ी सरकार इंटर मिनिस्ट्री तमामु घणी संजीदा नज़र अचे पई। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी अॻवान क़यादत सां मिलियो आहे, ॻाल्हियूं कयूं आहिनि, इन ॻाल्हि ते ज़ोर पियो आहे त हिननि जी जेका वापसी आहे उन में का बि रुकावट न हुजे। इन्हनि जी वापसी जेका इलीगल इमिग्रेंट्स रहनि पिया अॻवानी हिते, उन्हनि खे वापसि तव्हां क़बूल कयो पंहिंजे अफ़गानिस्तान में, ऐं उन ते बि अॻवानी क़यादत मोहसिन नक़वी खे हाकारी मोट ॾिनी आहे ऐं मोहसिन नक़वी पंहिंजो ग्रेटिट्यूड बि एक्सटेंड कयो आहे ऑन द बिहाफ ऑफ पाकिस्तान गवर्नमेंट त असां लीगल तरीक़े सां ईंदड़ हर अॻवानी खे रेस्पेक्ट ॾींदासीं, वेलकम कंदासीं। सम्झो था त दुबई जहिड़ो मुल्क जिते मुख़्तलिफ़ क़ौमूं रहनि थियूं,
उन्हनि बि संजीदगी सां ॾंडो खयो आहे, अॻवाननि खे वापसि कनि पिया। दुनिया जा ॿिया मुल्क बि अॻवाननि खे वापसि कनि पिया। ख़ुदि जेका वेलफेयर स्टेट तौरु अमेरिका मशहूरु आहे, उहा बि नेकार ॾिए पई अॻवाननि खे। मोहसिन नक़वी जूं ही मुलाक़ातूं, काविशूं, कोशिशूं रंग लाहींदियूं। सरकी साहब, पाकिस्तान जी तरक़ी जे लाइ इहो ज़रूरी आहे त जेके बि गैर क़ानूनी तारकीन वतन जेके असां चवंदा आहियूं पाकिस्तान में मौजूदु आहिनि, उहे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वञनि ऐं प्रॉपर तरीक़े सां, क़ानूनी तरीक़े सां जंहिंखे बि पाकिस्तान अचणु घुरिजे, चाहे रोज़गार जी तलाश में अचे, कंहिं बिज़नेस जी तलाश में अचे, एजुकेशन जी तलाश में अचे, सिहत जी तलाश में अचे, उन खे वेलकम कबो आहे। ऐं दुनिया ईअं ई हलंदी आहे। असां वटि 1985 खां पोइ इहा भरमार शुरू थी, जॾहिं रशिया जी जंग छिड़ी हुई ऐं जॾहिं सोवियत यूनियन थी त भला रशिया ज़ाहिर कई रियासतुनि में तक़सीम थी वियो। पर इहा जॾहिं अफ़गानिस्तान जी वॉर थी, उन खां पोइ पाकिस्तान में वॾी तइदाद में 1985 में अफ़गानिस्तान जा अफ़गानी असांजा भाइर आहिनि, मुस्लमान आहिनि, को मसइलो कान्हे। बहरहाल उन वक़्तु जंग जी सूरत हाल ई त पाकिस्तान हिकिड़ो फराग़ दिली जो मुज़ाहिरो कयो ऐं उन्हनि सर सम्झो था नेकाली मुमकिन आहे, को सख़्त क़दम खणणा पवंदा या इहा डिप्लोमेसी हूंदी? उन ते ई अची रहियो आहियां त हिकिड़ो असां उन्हनि जी गुज़िरियल 50 सालनि खां उन्हनि जी ख़िदमत कई आहे पाकिस्तान ऐं पाकिस्तान जा अवाम। 9/11 जॾहिं थियो त 99 खां पोइ वरी जॾहिं अमरीका सां जंग शुरू थी अफ़गानिस्तान जी, त वरी असां वटि जेके आहिनि इहे वरी माइग्रेशन थी ऐं गॾोगॾु ख़ासि तौर ते ईरान, UAE ऐं ॿियनि मुल्कनि में बि बहरहाल कुझु माइग्रेशन थी। पर हाणे 25 सालनि खां पोइ जेको आहे UAE चई छॾियो आहे त बाबा हाणे असां वटि जेके आहिनि उहो घणो थी वियो ऐं इन्हनि खे असां वापसि मोकिले रहिया आहियूं। 10 जुलाई खां मुस्तक़िल दुबई में जेतिरा रहियल हुआ अफ़गानी, उन्हनि जी नेकाली जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो हूंदो त ईरान जेको आहे 10 लख अफ़गानियुनि खे जेको आहे पंहिंजे मुल्क मां नेकाली ॾिनी आहे। पाकिस्तान जी इहा कोशिशि आहे त हाणे अफ़गानिस्तान में उन्हनि जा दावा आहिनि त क्राइम जेको आहे उते ज़ीरो थी चुको आहे। पाकिस्तान में त क्राइम इलाही आहे न, त हाणे असां इहो चई रहिया आहियूं त जेको पुरअमन इलाइक़ो आहे, हे पंहिंजे पुरअमन मुल्क में वञनि ऐं असांखे बि थोरो रिलीफ मिले ऐं जेके लीगल्स तरीक़े सां अचणु चाहिनि था। हुकूमत पाकिस्तान पहिरियों बि वाज़े तौर ते चयो आहे, अॼु बि चयो आहे, छो जो असांजे मुल्क में जेको क्राइम आहे उन में जॾहिं असां रेशो ॾिसंदा आहिनि असांजा मुख़्तलिफ़ इदारा, त उन में अफ़गानियुनि जो जेके इलीगल अफ़गानी आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। चाहे ठीकु आहे, ॾिसूं था त हिन ते कहिड़ो ॾंडो खजे थो ऐं कीअं वापसी मुमकिन थिए थी। बलूचिस्तान में छा चाहे 2-3 मिंट बचाइनि प्रोग्राम में, बलूचिस्तान में हिकिड़ो जोड़ो बेदर्दी सां क़तल थियो आहे ऐं लिंग कालानी जो वाक़ियो पेश आयो आहे। उन खां पोइ चवनि था ईद जे ॿिए 3 ॾींहं ते, ईद उल अज़हा जे ॿिए 3 ॾींहं ते इहो वाक़ियो पेश आयो आहे ऐं क्रेडिट गोज़ टू सोशल मीडिया जा थिया, वीडियो वायरल थी आहे। पोइ चीफ जस्टिस बि नोटिस वरितो आहे, बलूचिस्तान जे वॾे वज़ीर बि नोटिस वरितो आहे, वज़ीर आज़म बि कुझु देरि पहिरियां CM बलूचिस्तान सां ॻाल्हायो। इन ते तमामु घणो एक्शन ॾिसण में अचे पियो। कीअं पिया ॾिसो इन क़बाइली फ़रसूदा निज़ाम जिन कार्रवाई खे? सरकी साहब, इहो हिकिड़ो ज़ुल्म आहे ऐं हैवानियत आहे, दरिंदगी आहे। मां सम्झां थो त इंसाननि खे तव्हां ईअं गोलियूं हणी छॾियो, इहो का क़बाइली रवायत नथी थी सघे। चंद जेके ज़हनी मरीज़ माण्हू आहिनि, सरदार आहिनि या जागीरदार आहिनि या वॾेरा आहिनि या जेके बि आहिनि जेके इन क़िस्म जे इन्वॉल्व आहिनि, मुंहिंजी नज़र में इन्हनि खे गिरफ़्तार करे, जिन मां हिकिड़ो त को सरदार गिरफ़्तार थियो आहे, पर सभिनी खे गिरफ़्तार करे इन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾियनि जो ही वरी तसवुर न करे सघनि त कंहिं बेगुनाह बेकसूर माण्हुनि खे क़तल कंदा। जमा सां इज्तिमाही तौर ते 11 मजमूई तौर ते जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि ऐं इहो बि अॼु CM जी बॉडी लैंग्वेज में लॻो, मे बि हो इंडायरेक्टली जस्टिफाई पियो करे त हीउ जोड़ो जेको शेतल ऐं ज़र्क आहे, इहे ॿई शादीशुदा न हुया, ॿिन्ही जा अलॻि अलॻि ॿार आहिनि, शादीशुदा आहिनि, अलॻि अलॻि हे रिलेशन में हुया। माना सम्झो था भले रिलेशन में हुजनि, पोइ को रोड ते पंहिंजी अदालत लॻाईंदो न? ॾिसो, रिलेशन्स जेकॾहिं हुआ त क़ानून मौजूदु आहे, क़ानून खे पंहिंजो रस्तो वठण लाइ उन्हनि खे उहे एफर्ट्स कनि त जेकॾहिं इन क़िस्म जी का आहे बि त उनखे सज़ा उन क़ानून जे मुताबिक़ ॾियारी वञे हा। पर कंहिंखे क़तल करणु, यानी इंसान खे क़तल करण जो हक़ कंहिंखे आहे ई कान न, भले केर बि हुजे, चाहे उहो हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, इन क़िस्म जो को मामिलो हुजे, इंसान खे क़तल करण जो कंहिं प्राइवेट इंसान खे हक़ हासिलु कान्हे। इस्लाम मना करे रहियो आहे ऐं हे जेकॾहिं इन क़िस्म जो हो त क़ानून जे हवाले कान आहे, क़ानून उनखे पंहिंजी सज़ा ॾिए हा।
पर इहो को तरीक़ो न आहे त तव्हां माण्हुनि खे इंसाननि खे क़त्ल करे असां वटि शरई निज़ाम बि आहे जेकॾहिं अहिड़ो हुयो बि इन्हनि ते इल्ज़ाम त छोकिरी खां ला तलक़ी छॾियो। कनि पाकिस्तान जो आइन मौजूदु आहे, कानून मौजूदु आहे, उहो डिपेंड थो करे त चलो तव्हां ॾिसो शरई था हिन में कानून ते वञो कानून या पंहिंजो हुजनि, कहिड़ो पर रस्तो हिन में मुलविस हर माण्हू खे सज़ा ज़रूरु मिलणु घुरिजे त जीअं ॿियनि खे नसीहत मिले। लॻे मुश्किल थो क़बाइल निज़ाम बलूचिस्तान में तमामु घणो ताक़तवर तरीन आहे, पर ॾिसजे सीएम बलूचिस्तान जी दावा आहे उन ते अमल थिए थो या न वक़्तु ॿुधाईंदो। सेनेट केपी में सेनेट चूंडियूं थियूं आहिनि, तव्हांजे दोस्त अली अमीन गंडापुर यूटर्न वरितो आहे, पंहिंजनि सां बीहण बदिरां हुन अपोज़िशन सां बीहण खे तरजीह ॾिनी। छा पिया ॾिसो पीटीआई जो ॿियो यूटर्न? सरके साहब ये वरी हुआ उर्दू जी कहावत है ना, बातें करोड़ों की दुकान पकड़ों की। तो ही जो है अली अमीन गंडापुर जो है हमेशा गालियूं अड़ियूं कंदो आहे जेके पब्लिक जीअं मां चवां या तो तमामु घणी बदतमीज़ी कंदो आहे या पेरनि ते किरी पवंदो आहे, अफ़रा तफ़री कंदो आहे ऐं उन खां पोइ फौरन पेरनि ते किरी पवंदो आहे। त हाणे उहा पीटीआई जेकी हिन हुकूमत खे मञण लाइ तयारु न हुई, उहा उन्हनि सां पैक्ट थी करे, हालांकि अददी एतवार सां पीटीआई वटि अक्सरियत हुई, पर हुननि खे इहा ख़बर हुई त हुननि जा केतिरा उहे उन्हनि खां जुदा थी वेंदा, त उन्हनि हुकूमत सां बाक़ाइदा हिकिड़ो एग्रीमेंट कयो आहे। एग्रीमेंट जे तहत जेको आहे 6 सीटूं हुकूमत खे मिलियूं ऐं 5 सीटूं जेको आहे उते अपोज़िशन खे मिलियूं। तव्हांजा दोस्त मुराद सईद ऐं फैसल जावेद कीअं हलफ़ खणंदा? हो त पाकिस्तानी सरकार खे घुरबल आहिनि मुख़्तलिफ़ केसनि में। मूंखे इहो ई लॻे थो त हुकूमत जेको आहे हिननि सां पैक्ट ई न करे कयो जो ही बिला अची वञनि जेको आहे हलफ़ खणण त जेको आहे हाणे अचिणो ई पवंदो न, त अची मुंहुं ॾियनि न कानून खे। ॾिसो इहो ई हूंदो आहे त भई जेकॾहिं ॾुखियो सुखियो वक़्तु तव्हां पब्लिक जे साम्हूं पंहिंजे अचो न, मुड़ुसु थियो न, पंहिंजी हुकूमत हुई त वरी वरी ढिंगूं हणंदा ऐं छा तव्हां माण्हुनि खे बंदि न कयो जेलनि में, छा तव्हां माण्हुनि ते टॉर्चर न कराया, छा तव्हां माण्हुनि खे तकलीफ़ूं कान ॾिनियूं न। त हाणे हौसलो पैदा कयो, तकलीफ़ूं बि बर्दाश्त कयो, लिकी छपी जेको आहे सियासत पिया खेॾनि, पर हाणे त ही सेनेटर थी विया आहिनि भई, हिननि खे इस्तस्ना त ज़ाहिर आहे काफ़ी शयुनि में ज़रूरु मिलंदी, पर जेके क्रिमिनल केसिस आहिनि उन में त इस्तस्ना कान मिलंदी न। त हुई त 9 मई में हिननि जा चलो वॾी महिरबानी जीएम जमाई साहब, तव्हां पंहिंजे तजज़ियनि ऐं तबसरनि खां KTN स्क्रीन ज़रिए दुनिया खे आगाह करणु ॾिसजे त मुस्तक़बिल में बलूचिस्तान जो कोई वॾो वाक़ियो आहे इन में सज़ा मिले थी क़बाइली माइंड सेट खे या न, इहो वक़्तु ॿुधाईंदो। प्लस इसहाक डार जो दौरो अमेरिका जो केतिरो फ्रूटफुल साबित थिए थो इहो बि वक़्तु ॿुधाईंदो। ऐं हीउ जेको फैसल जावेद या मुराद सईद आहे, इहे ज़मानतूं करण खां पोइ हलफ़ खणंदा या ईअं ई हलफ़ खणंदा, इहो बि ईंदड़ ॾींहंनि में पतो पइजंदो। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई मिलंदासीं, ॿिए प्रोग्राम में नए इशू सां गॾु। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।